जुडो मां ख़बर ॾींदा हलो त जुडो शहर इमाम बारगाह अल सजादिया ते मदरसा जामे सकीना बिनत अल हुसैन हैदराबाद जे मदरसे पारां 3 रोज़ा मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिंमें पहिरें ॾींहुं निशिस्त खे अलामा मदद अली मल्ला ख़िताब कयो, जॾहिं त ॿिए ॾींहुं जी निशिस्त खे अलामा साईं बख्श मनाज़िरी ख़िताब कंदे बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे चयो त बीबी साईं असांखे राह हक़ जो सबक सेखारियो, जॾहिं त आख़िरी ॾींहं ते अलामा सैयद ज़मीर हुसैन नकवी ख़िताब कंदे बीबी साइण खे भेटा पेश कई। इन मौक़े ते मुल्क जे मशहूर मारूफ़ नुआ ख़्वान मरहूम मुख्तियार अली शीदी जा फर्ज़ंद बख्तियार अली ऐं बाकिर अली शीदी नुआ ख़्वानी कई, जॾहिं त आख़िरी ॾियारे ते टंडो जान मोहम्मद जे मरकज़ी इमाम बारगाह अल मासूमिया समेत आस पास जे अंजुमन ऐं मोमिनन पिण वॾे अंग में शिरकत करे मातम सीनाकूबी नुआ ख़्वानी करे करबला जे शहीदन खे भेटा पेश कई, जॾहिं त इमाम बारगाह अल सजादिया जे मुतवली ज़वार गुलाम सज्जाद ऐं मदरसे जे अॻवान आगा नूर अली जी निगरानी में 3 रोज़ा फर्श अज़ा विछायो वियो हो। यादि रहे त 3 रोज़ा मजलिस अज़ा दौरान न्याज़ लंगर जो बंदोबस्त पिण कयो वियो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।